एक सिंध जवान, एक सकाफत जवान, नारो सदा जिए सिंध जवान, जिए सिंध जवान। नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे खिपरो में ख़बर ॾींदा हलूं त खिपरो में अवामी न्यूज़ जे ॾिनल क़ौमी काज जी सॾ खे समूरे सिंध में भरपूर मोट मिली रही है। अवामी न्यूज़ जे सरवाण अब्दुल रज़ाक राजपूत खे जस पेश करण जो सिलसिलो जारी है। अवामी न्यूज़ जे सरवाण जे सिंध जी सकाफ़त खे झरझंग में उजागर कयो। खिपरो जे मेघवार बिरादरी पारां अवामी न्यूज़ जे हेड ऑफिस जो दौरो कयो वियो ऐं वचन वरजायो वियो त क़ौमी काज अवामी न्यूज़ सां गॾु मल्हाए धरती माउ खे लफ़्ज़नि जी भेटा पेश कई वेंदी। रज़ाक साहब जो शुक्रगुज़ार आहियां जेको हर साल जीअं हिन साल बि 5 दिसंबर जो जेको ॾींहुं आहे तमामु जोशो ख़रोश सां मल्हाई रहियो आहे ऐं हर साल बि मल्हाईंदो आहे। ऐं हिते जेको सिंध जी जेको सकाफ़त आहे हुन जे हिसाब खां जेको असांजी जेको सिंध जी सकाफ़त रली अजरक टोपी जेको गज वग़ैरह हुन शइ हर शइ जेको अॼु खां 5000 साल पुराणी जेके शयूं आहिनि हुननि जो बि हू अरेंज करे रखे थो ऐं हू हर साल सुठे नमूने मल्हाए थो। असीं हिननि सां गॾु आहियूं। ऐं ॿी ॻाल्हि त ऐं मुतहिदा मेघवार फोरम जो खिपरे जो सदर हुअण जे करे असीं पंहिंजी बि हिकिड़ी रैली 5 दिसंबर ते कढंदा आहियूं जेको हिन साल बि 5 दिसंबर ते तमामु जोशो ख़रोश सां हज़ारनि जी तइदाद में असां गॾु हूंदासीं ऐं रज़ाक साहब बि गॾु हूंदो। अवामी न्यूज़ जा असीं शुक्रगुज़ार आहियूं। तमामु बहितरीनु जेको हीउ जेको सिस्टम हलाई रहियो आहे जेको सकाफ़त जा करी रहियो आहे तमामु बहितरीनु। अवामी न्यूज़ पारां जेको उनवान रखियो वियो आहे सिंध तो में साह असांजो ऐं तइलीम सां आहे चाह असांजो। त इन उनवान हेठि जेको सकाफ़ती ॾिहाड़ो मल्हायो पियो वञे 5 दिसंबर ते इहो ॾिहाड़ो ऐं इहो असांखे ईद वांगुरु महसूसु थिए पियो। ऐं जीअं असां होली दिवाली जेके बि असांजा ख़ुशियुनि जा त्योहार हूंदा आहिनि उन ॾींहुं वांगुरु हिन जेका 5 दिसंबर जो सकाफ़ती ॾींहुं आहे उन ॾींहुं वांगुरु असां महसूसु कयूं था ऐं तमामु घणी असांखे ख़ुशी थी। असां हिन वक़्तु जेका अवामी न्यूज़ जी ऑफ़िस में मौजूदु आहियूं ऐं जिते जेका टिकड़ियुनि जी रलियूं ऐं जेके सकाफ़ती शयूं हिते लॻियल आहिनि तमामु दिलि अंदाज़ आहिनि ऐं तमामु ख़ूबसूरती सां सिंगारी पई आहे ऑफ़िस। ऐं जेको सजायल जेको हिते ऑफिस जो लोकेशन है वो तमाम बेहतरीन है। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।